सोभोदेरो भरिसां मशहूर दरगाह पीर हाफ़िज़ साईं जे मेले जी अॼु मेहंदी जी रस्म सैयद हसन शाह बुखारी जे हथां थी गुज़री, जंहिंमें फ़क़ीर अनवर अली ऐं वॾी तादाद में अक़ीदतमंदनि शिरकत कई। मेले में कोरी कोरी जा सख़्त मुक़ाबला ॾिसण में आया। कोरी कोरी जे मुक़ाबलनि में सिंध ऐं पंजाब जी टीमुनि हिसो वरितो। उन मौक़े ते मेले में मोज़िज़ महिमान आहिनि, जंहिंमें वॾेरो हबीबुल्ला मंगणेजो, वॾेरो ताज मोहम्मद मंगणेजो, फ़क़ीर अनवर अली मंगणेजो, फ़क़ीर अजीब मंगणेजो, फ़क़ीर महर अली मंगणेजो ऐं आयल महिमाननि मंज़ूर हुसैन सूमरो, ग़ुलाम अस्कर ज़रदारी ऐं मोहम्मद लाइक़ सहतो, सिंध जे मायानाज़ रांदीगर रियाज़ जट, जानिब ऐं पप्पू राजपर समेत केतिरनि ई पहलवाननि जे मथां हज़ारे रुपयनि जी घोर करे संदन हौसला अफ़ज़ाई कई। रांदि खटींदड़ टीम खे इनाम तौरु सोनी ज़ंजीर ऐं मुख़्तलिफ़ इनाम ॾिना विया। सभिनी रांदीगरनि खे फ़क़ीर अनवर अली हार पाराया। मेले जी आख़िरी राति सिंध जा नामवर मज़ाया फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे सुर विखेरींदा। मेलो अञा 4 ॾींहं जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।